नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त वॾे वज़ीर पारां लॉकडाउन जे ऐलान खां पोइ हिन ते अॼु राति खां ई अमल शुरू थियण जा इम्कान आहिनि। लॉकडाउन जी भञकड़ी जी सूरत-हाल में कानून लागू कंदड़ इदारा गिरफ़्तारियूं करे सघंदा। सिंध सरकार कोरोना वायरस ते ज़ाब्ते आणण लाइ वॾो क़दम खणण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। अॼु वॾे वज़ीर पारां लॉकडाउन जो ऐलान करण जो इम्कान आहिनि। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह गवर्नर सिंध, कोर कमांडर कराची, DG रेंजर्स ऐं ॿियनि धिरनि सां मुशावरत कई आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त वॾे वज़ीर पारां लॉकडाउन जे ऐलान खां पोइ हिन ते अॼु राति खां ई अमल शुरू थियण जा इम्कान आहिनि। लॉकडाउन जी भञकड़ी जी सूरत-हाल में कानून लागू कंदड़ इदारा गिरफ़्तारियूं करे सघंदा। सिंध सरकार कोरोना वायरस ते ज़ाब्ते आणण लाइ वॾो क़दम खणण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। अॼु वॾे वज़ीर पारां लॉकडाउन जो ऐलान करण जो इम्कान आहिनि। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह गवर्नर सिंध, कोर कमांडर कराची, DG रेंजर्स ऐं ॿियनि धिरनि सां मुशावरत कई आहे।